हिते अलाह ताला फरमाए सुभान अल्लाज़ी असरा, पाक उहा ज़ात जंहिं सैर कराए वियो अब्दिही पंहिंजे बाने खे। अब्द चइबो आहे जिस्म गॾु रूह सां, ख़ाली जेके रूह आहिनि उन्हनि जे मथां बि उहा इबादत कान्हे जेका इबादत जिस्म ते आहे। वरी जिस्म खे ते बि जेकॾहिं साह कोन्हे त माण्हू मरी वियो त इबादत लही वई। वाबद रब करता या ते करे यकीन इबादत कर अलाह ताला जी जेसिताईं थोरी यकीन अचे मौत अचे। माना जिस्म ते इबादत कान्हे जॾहिं साह हुजेसि पोइ निकितो इबादत वई। न निमाज़ न रोज़ो न हज न ज़कात न कुर्बानी, छो त हुनजा इबादत जा कम बि विया हलिया त दुनिया जा ॿिया मामला बि हलिया विया, ॿिया हुकूक बि हलिया विया। छा था करे सघंदो? ॿार हुनजा यतीम थी पवंदा, घर वारी राड़ थी पवंदी। जे इन्हनि हक़नि जी संभाल हुजे हा त ॿारनि खे यतीम कीअं चइजे हा, माई खे छोर नज़ारो चइजे हा। जेकॾहिं हिन जा हक़ बाक़ी रहंदा त पोइ मिल्कियत खे विराइजे हा। ॻाल्हियूं न इहे सभु बसि ख़तमु थियो किसो। दुनिया में जमानो वियो ऐसा मातब न आदम इनक़ता अमल हो, मरी वियो अमल कपिजी विया। बसि जीअं वण खे खणी पाण कढी ॿाहिरि रखो, पोइ खणी गोॾे जहिड़ो चेरो खोटरे अंदरि ज़मीन में हणे साओ न थींदो बाबा, पाड़ू कपिजी वियूं न। जेसिताईं ज़िंदगी आहे हिन जहान में तेसिताईं ॼण पाड़ू आहिनि। निमाज़ में पाड़ अथसि, रोज़े में पाड़ अथसि, ज़िक्र में पाड़ अथसि, ख़िदमत में पाड़ अथसि, अहसान में पाड़ अथसि, कंहिं में पाड़। पर जेकॾहिं पुछड़ाईंदो कंहिं पुछड़ाई न वञी पाड़, काॾे काॾे पाड़ कपिजी वियो त छुटो, पोइ सज़ा बि कान्हे उन ते। न को बदिलो ई आहे। माना जेके अमल ज़िंदगी में कया हूंदा उहे हिन महिल कुझु न। अहिड़ी तरह सां त बदन जे मथां बि इबादत कान्हे ऐं रूह जे मथां बि इबादत कान्हे। जेका अरवाह आहे न उन अरवाह ते बि को बार कोन्हे। जेकॾहिं माण्हू को हलियो वियो दुनिया में निकिरी पंहिंजे रूह खे छा, हा हुनजी शादी बि करायूं, प्यार थी वियो सफ़ा, पुछी आयसि अमराह खे, अॼु ज़ाल सां विहारियमि दौड़ पियो ससाह निकिरी। हाणे से इन माई खे उन जनाज़े सां गॾु सुम्हारींदा की न कॾहिं ते रखी विझाईंदा। मुंहिंजो मतिलबु आहे त साह सां जेकॾहिं शादी हुजे हा त पोइ साह त हले वियो, ऐं जेकॾहिं बदन आहे त बदन बि कंहिं कम अचणो। इन खे चइबो आहे माण्हू, इन खे चइबो आहे घोटु, इन खे चइबो आहे कुंवार। अलाह ताला तो पंहिंजे बाने खे उन राति सैर करायो जेको मुंहिंजो बानो जिस्म ऐं रूह सां गॾिजी अर्शनि ॾे आयो। रुगो साह खे सैर कोन करायोमांसि, जिस्म जी कोई ॻाल्हि ई कान्हे। ॻाल्हि सम्झ में आई न चङी तरह? हा अलाह ताला तॾहिं त फरमाए थो पाक आहे ज़ात उन जी। भला पाकाई जो मतिलबु छा? पाकाई चइबो जंहिंखे का बि ॿी लॻल न भॼी, इज़त जी का बि ज़री न हुजे। अलाह ताला हुन महिल खां बसि जीअं करे थी पए उहो बादशाह। हाणे जेके शख़्स चवनि था यार इहो कीअं थींदो एॾो सफ़र, कीअं न बि हेॾा वेंदो परे, कीअं घड़ी में वञी वरी मोटी, सभु ॻाल्हियूं हिकिड़े अखर में वयूं। हिते आसमान ते पहुतियूं, अलाए हवा आहे, अलाए पाणी आहे, अलाए दरिया आहिनि, अलाए बाहियूं आहिनि, अलाए छा आहे। दरियानि जा दरिया वसी पवंदा आहिनि, हवा जा त तूफ़ान। हेॾे कीअं अखर पढ़ो जवाबु अची वियुसि। पाक अलाह बाबा, अलाह जे करणी ते का भरणी आहे छा ॿियो ॾंड को? बसि अलाह ताला पंहिंजे रसूल खे पाण ॾे घुरायो, महिमान कीअं पंहिंजो सुठो। हिकिड़े आसमान मां ॿिए मां चौथे मां पंजे न किथे थींदी वियूं। आख़िर वञी अर्शाज़ीम ते पहुता। जॾहिं अर्शाज़ीम ते पहुता त उते अलाह ताला फरमायसि त मस्जिद में अब्दी, माना मुंहिंजी हाणे हिते तारीफ़ कर, तारीफ़ कर। छो त अलाह जो आहे रब जी तारीफ़ कबी। तारीफ़ कई जेका कंहिं न कई। अलाह ताला फरमायसि बसि तारीफ़ मुंहिंजी थी वई। उहा कहिड़ी तारीफ़? ला उहसी सनाअन अलैक अंत कमा असनैत अला नफ्सिक। अलाह मां तुंहिंजी उहा तारीफ़ नथो करे सघां जेका तो पंहिंजी पाण तारीफ़ कई आहे। ज़ात बि तुंहिंजी, तो बि तुंहिंजी, हुकुम बि तुंहिंजो, को बि तुंहिंजो, इन हक़ीक़त खे ॼाणण बि तुंहिंजो कमु। उनजो बयानु कर ऐं पंहिंजे कदे मंज़िलत खे अज़ल खां अबद खां दहर खां सरमत खां, जंहिंजो न अॻु न छा वरी अॻिते न कंहिंजी पुठि, जो को वरी पुठि में थिए बचत थिए, ऐं जो पाण निकिरी वञे बाक़ी अञा दुनिया बचियल हुजे।
या निकिरी वञे आख़िरत अञा बचियल हुजे न अॻु हिते जेका तो तारीफ़ कई एॾो कद एॾी तारीफ़ कहे अखर खे आई कान मूंखे तूं फरमाए थो त अरशद ॾींहुं तूं तारीफ़ करे अलहमदिल्ला जाइ सुठी अरशद ते आंदो थी मुंहिंजी इज़त कई ॾाढी ज़बरदस्त महिरबानी कई हाणे मां तुंहिंजी तारीफ़ करियां चवां जेका तूं पंहिंजी पाण कई आहे अलाह ताला फरमाए त मजद तनी अब्दी पाण मुंहिंजी तारीफ़ कर पोइ इन हक़ीक़त खे सम्झो आहे उन बि हक़ीक़त खे चवंदासीं न हिन सभु बयान था वञो कदस लक असां साईं तुंहिंजी तारीफ़ कंदासीं असां तुंहिंजी तस्वीर छाजे लाइ आदम खे पैदा करें अतजल थिया मां इहो सभु थिया यसु ख़ुद मां से आदम खे पैदा करे छो थो कराए असां तुंहिंजी तारीफ़ूं असां तुंहिंजा ज़िक्र असां सभु शुभ न कंदासीं तूं हुकुम कर न अलाह ताला पर इन आलम मां ॼाणा थो तव्हांखे छा ख़बर आहे तव्हां कंदो तस्बीह तव्हां कंदो तारीफ़ उहा पोइ मुंहिंजे वजूद ते मुंहिंजे हस्तीअ ते मुंहिंजे क़िदम ते मुंहिंजे अदर ते मुंहिंजे अबद ते मुंहिंजे दार ते मुंहिंजे ज़ाद ते पूरी हूंदी इन आलम मां ताला मां ॼाणा थो तव्हांखे छा ख़बर पर मलाइकनि उन इहा ॻाल्हि बि कान सम्झी मलाइकनि रुॻो चुप कई त ठीकु आहे भला अलाह ॼाणे थो इहा ॻाल्हि जेका सम्झी क़ुर में आहे जो उते मिराज जे रात एॾे मर्तबे एॾे मक़ाम ते पहुचण खां बाद बि एॾे अज़मत खां बाद बि चए थो त मां एॾी तारीफ़ नथो करे सघां जेका तुंहिंजी आहे मलाइकनि त हिकदमि सीने ते हथ हणी चयो त जंहिंसां अलाह ताला पर इन आलम माला तालम अॼु इन आलम माला तालिम तालम जो आलम उन जाइ ते पहुतो जो चई त अलाह जेका तो तारीफ़ कई मां नथो करे सघां अलाह फरमाए सो मजद तनी थी वाह जी तारीफ़ कई हाणे सम्झ में आई की न हो मेज़बान है मेहमान हो महिमान जी ख़िदमत हेॾो वरी हुनजी तलब ऐं उनजो जवाबु हेॾो उचो जवाबु जो अलाह ताला बि मञे छॾियसि त वाह जो जवाबु ॾिनो थी कुदरत जे आॾो पंहिंजो हाल चवंदा आहिनि त हाल 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 पहिरियों हाल नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तारीफ़ कई हाल हाल पहिरियों हाल अलाह ताला खे पिसत अची वई ठीकु आहे हे आहे सुभान अल्लज़ी असरा बिअब्दिही लैलन मिनल मस्जिद हिकु राति में सॼो फ़ैसिलो थी वियो किरोड़े मैल अलाह तबारक व तआला केॾी इंसान जे हिन नूर नज़र अखि जी तारीफ़ रफ़्तार कई आहे सुबुह जो तूं अखि खणी खोल निंड मझूं सिज ते पए वक़्तु लॻो अखि खोलण सां सिज ते ऐं सिज घणा किरोड़ मैल परिया किरोड़े मैल सिज परिया पर तुंहिंजे नंढड़े ॾोॾे जी जेका नज़र आहे नूर जी अलाह ताला हीअ जो खोले थो त ठका थी उते करे बुराक इन खां तेज़ हो बुराक इन खां तेज़ बाबा हेॾी तेज़ रफ़्तारी ॼण माण्हूअ खे अकुल में नथी अचे जेके चवंदा हेॾी कीअं थींदी तेज़ रफ़्तार अरे तूं पंहिंजे अखि खे ॾिस सिज ते पहुचे थी हेॾी तेज़ रफ़्तार आहे तूं थो चए त बुराक हेॾो कीअं थींदो तेज़ अकुल त आहे दीन सां आहे अकुल बाबा क़ुर सां अकुल आहे शरीयत सां अकुल आहे क़ुर सां अकुल आहे क़ुर खे नूर क़ुर जो नूर खपे इंसान जे अकुल खे अकुल बेशक रोशन आहे पर अकुल न अखियुनि में रोशनी आहे न पर हिनखे नूर खपे न हूंदे हूंदी त नज़र न पवंदी ईंदी कान नज़र परते परियां नूर हुजे न उन जे कुलनि ते चढ़ी पहुचे अहिड़ी तरह अलाह तबारक व तआला अकुल खे नूर ॾिनो आहे क़ुर जिन क़ौम खे क़ुर आहे उन्हनि खे अकुल आहे जिन खे क़ुर न आहे उनखे अकुल न आहे क़ुर खे मञणु हिकिड़ी शइ आहे ऐं क़ुर जो अक़ीदो रखणु अञा ॿी शइ आहे मञणु थींदो आहे ज़ुबान सां अक़ीदो थींदो आहे कल्ब सां क़ुर शरीफ़ उन कल्ब में जाइ रखे वेहे पोइ हुनजा जेके बि हुकुम अहकाम आहिनि सभु सही आहिनि पोइ सम्झ में न अचनि त चए सम्झ में नथा अचनि कंहिं ॿिए खां पुछो फ़सलु अला ज़िक्र इन कुंतुम ला तालमून पुछो क़ुर वारनि खां ज़िक्र वारनि खां तव्हांखे नथा सम्झ में अचनि मुंहिंजा हुकुम अहकाम त ॿिए खटो हम आयशा साईं कीअं ॾिसो घड़ी बि नबी साईं खां पुछी वरितो चयो सम्झ में नथो अचे मसइलो फरमायो सही आहे हिकदमि सम्झी वई केतिरा साहिबा कराम हुज़ूर अनवर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां पुछण ईंदा त मुंहिंजो अर्ज़ु हो त क़ुर पाक सम्झणु क़ुर पाक जो वाइज़ क़ुर पाक जी नसीहत हिन जो सारो दारो मदार आहे अदब ते इंसान अदब करे अख़लाक सां हले त पोइ अलाह ताला हुनखे फ़ाइदो ॾींदो आहे फरमाए त मस्जिद हराम खां निकिता त मस्जिद अक्सा में उते वञी था सवाल नबीअनि जो उते अची वियो हुनखे नमाज़ पढ़ायूं अलाह जो हुकुम त हिनखे नमाज़ पढ़ाए इमामत इमामुल अंबिया आहे नमाज़ पढ़ायूं पोइ नबी पंहिंजे पंहिंजे जाइनि ते हले विया पाण बि रस्ते में पोइ उते भली कर कयूं ॾाढी इज़तूं कयूं पहिरें आसमान ते आदम अलैहिस्सलाम ॿिए ते ॿियो ते टियों मूसा अलैहिस्सलाम चईं आसमान ते उन बि पोइ अलाह ताला हदीअ सुखड़ी ॾिनी महिमान खे सुखड़ी ॾिबी आहे
इनाम थियो न सुवाल जो जवाबु इनाम। जॾहिं सुवाल जो जवाबु पूरो ॾिबो आहे त इनाम अलाह ताला इनाम ॾिनो त हाणे तोखे मां मेराज करायो, इहो सफ़र कराए। सफ़र त खिच ॿई पर सफ़र त सफ़र आहे न, हीअ त अलाह ताला जो कुर्ब हो। पर हाणे तोखे इन सफ़र जी बि ज़रूरत कान्हे। हाणे तूं सजदो कर त मेराज थियो। जेतिरा सजदा एतिरा मेराज, जेतिरा वक़्तु निमाज़ आहे एतिरा मेराज। अलाह ताला ईअं कयो। हाणे हिकु हिकु निमाज़ जेका थियो न उन जो जेको दर्जो त थियो मेराज जो, पर इन कमु कहिड़ो कयो। अलाह ताला फरमाते न इंसान रखी ख़ुसरे, इंसान आहे ख़ुसरा में, नुक़सान में। हिकिड़ो नफ़ो ॿियो नुक़सान। नफ़ो आहे जन्नत, नुक़सान आहे जहन्नम। ॻाल्हि खे सम्झिजो, नफ़ो आहे जन्नत ऐं नुक़सान आहे जहन्नम। अलाह ताला फरमाए थो त इन इंसान रखी ख़ुसर, इंसान नुक़सान में आहे, जहन्नम में आहे। इल्लल्लज़ीना आमनू, मगर जिन ईमान आंदो, अमल सालिह कया, बची विया। न त रदत सिधो सो जहन्नम जी तरफ़ में, जहन्नम जे किनारे ते बीठो आहे। कुन तुम्हारा शफ़ा उबरत मिन नार, जहन्नम जे किनारे ते आयो। फहम कज़कुम मिना, रसूल अचे तव्हांजी जान छॾाई आहे क़ुर ॾेई। चिंबड़ंदा वेंदो त जान बचंदी वेंदी। जहन्नम ते बीठा आहियूं न ॼण सभई। ऐं जहन्नम में माण्हू खे उमिरि गुज़ारणी आहे जी बाबा, उमिरि आख़िरत जी। जहन्नम में बि ईअं त जन्नत में बि उमिरि गुज़ारणी आहे। जन्नत उमिरि बि आख़िरत जी, या जन्नत बि आहे जहन्नम में। टे मुल्क त आहे कोन, टे हूंदो ॿ टे ॾींहं ईंदो रब थी वियो आराम, न त बसि ॿ मुल्क आहिनि इहे। उहो सफ़र जी जाइ आहे हिकिड़ी। हाणे इन जहन्नम वारी उमिरि में वक़्तु आहे, उहो वक़्तु थी वियो कटिजे थो। असांजे सम्झाइण लाइ फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, माण्हू अलाह जे फर्ज़ खे, निमाज़ खे हिकिड़ो दफ़ो हिकिड़ो फर्ज़ पढ़ी 80,000 जहन्नम कटिजी विया। वरी ॿियो वक़्तु पढ़ी 80,000, टे वक़्तु पढ़ी 80,000, चोथो वक़्तु 80,000, पंज वक़्तु 4 लख हज़ार जुदा थी विया। 4 लख वरिया। हिकिड़े ॾींहं में माण्हू खे 5 जहन्नम जे ज़िंदगीअ जा कटिजनि था। जीअं माण्हू चङो हूंदो आहे, जेली जेल में पियल हूंदो आहे न, असांजो जेल में, दुनिया सिजन, दुनिया जेल अथव, जेल में पियल आहियूं। हदीस बि थियण बि चाहिए। जेल में हुनखे चङी जुगत जे करे, चङे अख़लाक जे करे हुनजी सज़ा खे काटबो वञिबो आहे। असां हिन वक़्त में ईअं आहियूं, दुनिया सिजन मोमिन, जेल में पियल आहियूं। हाणे इहा सज़ा असांजी काटजे, कीअं काटजे? 5 वक़्तु निमाज़ पढ़ी 4 लख विया, ॿिया 5 लख पढ़ी 4 लख विया, ॿिया 5 वक़्तु पढ़ी 4 लख जहन्नम जा। जॾहिं मरंदो त ज़िंदगी साफ़। ॻाल्हि सम्झ में अचे थी की न? बसि हिकु हिकु निमाज़ जे मथां 80,000 वरी जहन्नम आहे। हाणे जेको माण्हू कटराए, जेको न कटराए साईं। अलाह ताला फरमाए त तुंहिंजी उमत ईअं किनारे ते बीठल आहे। हाणे किनारे ते छॾाइण जे लाइ मां तोखे हिन मेराज जे बरकत में निमाज़ थो ॾियां। 5 वक़्तु पढ़ूं, पर 5 वक़्तनि में दर्जो निमाज़ ॾेई वाजिब जो मेराज कई। जेकॾहिं न कयूं त 80,000 वरी जहन्नम। मेराज़ी जो निमाज़ पढ़ो ऐं रहम करियो उन्हनि ते जेके निमाज़ नथा पढ़नि। हा, रहम कयो। जंहिं माण्हू खे मारींदा वञनि, कुटींदा वञनि, ॿियनि जा सेक बि ॾींदा वञनि, ऐं पोइ खणी इंदिरम ईंदो की न ईंदो? अलाह जो कसम ईअं थो नज़र अचे जेके निमाज़ नथा पढ़नि, ॼण हो सड़ी रहिया आहिनि, मरी रहिया आहिनि, बुछड़ा थी रहिया आहिनि। मां तव्हांखे कसम सां थी ॻाल्हि चवां, हेॾी ॻाल्हि। निमाज़ पढ़ो, निमाज़ पढ़ायो, दोस्तनि खे मजबूर कयो, दुकाननि ते अचो उन्हनि खे बि निमाज़ जी ॻाल्हि चओ, ॿार हुजे हुनखे निमाज़ जी ॻाल्हि चओ, बच्चनि खे निमाज़ जी ॻाल्हि, दोस्तनि खे, रस्तनि ते निमाज़ पढ़ो। 80,000 वर जहन, बसि ज़िम्मो आहे इहो सॼी। 80,000 वर जहन्नम कटिजी वियो हिकिड़े फर्ज़ ते, वरी ॿिए ते, वरी 3 ते, 4 लख विया जेसिताईं ज़िंदगी पूरी थिए। वाबुद रब्बक हत्ता यातियकल यकीन। अल्लाह तो फरमाए त तूं निमाज़ पढ़ंदो रह हत्ता यातियकल यकीन, जेसिताईं यकीन अचे, मौत अचे, बसि पोइ तूं आज़ाद आहे। या अय्युहा नफ्सुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक रादियतम मर्दिया। ए नफ्स करार वारा, हल अल्लाह दे इला रब्बिक रहमान गैर गज़बान। उथी नफ्स, पाक नफ्स, रब तुंहिंजो ॾाढो ख़ुशि आहे, रहमान थी हल त सही। ईअं रिझाए रे हुनखे वठी रेशम जे रूमालनि में वेही खणी था वञनि मथे। ऐं जे न त पोइ वरी छिकनसि था। पोइ छिक जेका पई थी पई रड़े था कढनसि। जीअं डिंगरी कपाया हिन मज़ो उन मज़ो आलीअ मज़ो छिके कढिजी कढी, पोइ जहन्नम जा कतार में वेठे। हेॾो मंज़र आहे हिकिड़ो हली रहियो आहे। रोज़ माण्हू मरनि था, पोइ या हेॾे या होॾे, या हेॾे या होॾे। दुआ आहे त अलाह तबारक तआला असांखे तव्हांखे
जन्म जी पाए खां बचाए, निमाज़ नसीब करे, मेराज वारे जूं बरकतूं सुन्नतूं असांखे अता फरमाए। मुंहिंजा अज़ीज़ो, मेराज जो सफ़र तमामु वॾो आहे, ज़बरदस्त सफ़रनामो आहे। अलाह ताला उन जे लाइ वॾियूं बरकतूं ॾिनियूं आहिनि। उलमा किराम आहिनि, तव्हांखे वधीक तफ़सीलात ॿुधाईंदा। मां बि मिड़ई 4 अखर खणी ॻाल्हायां। अलाह साईं क़बूल फरमाए। मुंहिंजे लाइ बि गुनाहनि खां बचण जी दुआ करो, अलाह मुंहिंजे गुनाहनि खे माफ़ करे। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन।